जय झूलेलाल दोस्तो। मुंहिंजे घोट राजा जो मतिलबु मुंहिंजे साईं जो आहे जन्मदिन। नेक्स्ट डे चालीहो चालू थियणो त असां हिकु ॾींहुं पहिरियों ई राति जो 12 बजे असां बर्थडे सेलिब्रेट कयोसीं, छाकाणि त मां ऐं गुड़िया असां व्रत रखंदा आहियूं। साईं खे वणंदो आहे घर जो केक ठहियलु, उहो बि पाइनएपल फ्लेवर, त असां ॿिन्ही करे गॾिजी करे इहो केक ठाहियोसीं। उन खां पोइ असां वियासीं होटल में नाश्तो खाइण, बिकॉज़ नेक्स्ट डे चालीहो चालू थियणो हो त थूम बसर सभु बंदि थी वेंदो, इन जे करे असां हिते चाइनीज़ और कॉन्टिनेंटल फूड खाइण आयासीं। हिकु बहानो ॿाहिरियों खाधो खाइणो आहे, पर उन सां गॾु दोस्तनि सां वेही ॾाढी मस्ती करणी आहे और मज़ाक करणो आहे, त असां सभु गॾिजी वियासीं, नाश्तो खाधोसीं हुते। साईं खे ख़बर न हुई त असां राति जे लाइ प्लान कयो आहे केक केक ठाहे रखियो आहे, उहो ख़बर हुयनि भई घर में केक ठाहियो आहे, बट इहो न ख़बर हुयनि त भई असां होटल खां पोइ सिधो वेंदासीं। होटल में जेतिरी देरि वेठासीं असां ॾाढी मस्ती कईसीं, मज़ाक कयोसीं और एज़ यूजुअल जीअं गाना ॻाईंदा आहियूं तीअं गाना ॻायासीं। हे ॾिसो, हे नरेश बटन वारी गेम मोबाइल हूंदी आहे न, हुन मां असांजी सेल्फी थो कढे और मोबाइल ॾिसो कहिड़ी आहे जंहिंमां फोटो बिल्कुलु न निकिरंदो। और बर्थडे सेलिब्रेट कंदासीं त गुड़िया बहानो ठाहियो, पप्पा मूंखे डोसो खाइणो आहे, भई नेक्स्ट डे खां पोइ न खाई सघंदमि, त डोसो खाइण जे लाइ ॿई पीउ धीउ विया और असां सभु फ्रेंड्स जेके आहिनि मिली करे पोइ घर वियासीं डेकोरेशन करण, जीअं असां साईं खे सरप्राइज़ ॾेई सघूं। उन खां पोइ सभु असां आयासीं घर, फटाफट असां वटि 10 खां 15 मिंट हुआ जंहिंमें गुड़िया और साईं अचनि डोसो वठी करे, तेसि ताईं असां फटाफट बलून्स ब्लो कयासीं और डेकोरेशन कईसीं जहिड़ी तहिड़ी, भई बसि रूम डेकोरेटेड लॻे। सभु कम ते लॻी विया हुआ, ॼण कंहिंजो पेपर आहे, 15 मिंट में सभिनी खे पेपर पूरो करिणो आहे, त जेसिताईं साईं अचनि असां फुल डेकोरेशन करे रखीसीं, मस्ती बि जाम कईसीं, मज़ाक बि जाम कयोसीं। साईं अचण खां पहिरियों असां रूम जी लाइट्स बंदि करे छॾियोसीं और जीअं आया असां हुननि खे सरप्राइज़ ॾिनोसीं। May God bless you, dear. Happy birthday. Happy birthday. बर्थडे हुजे, सरप्राइज हुजे, सभिनी खे मज़ो ईंदो आहे। पप्पा खे ॾियो। जीअं मां चवंदी आहियां, हमेशह मुंहिंजी काई बि ख़ुशी हुजे, इहे सभु मुंहिंजा दोस्त जेके आहिनि हमेशह मूंसां गॾु हूंदा आहिनि और असां सभु जाम 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 इंजॉय कंदा आहियूं। साईं केक कटियो और सभिनी केक खाधो, सभिनी खे जाम वणियो बि, बिकॉज़ इहो घर जो ठहियलु केक हो। उन खां पोइ असां साईं खे हिकु हिकु करे गिफ्ट ॾिनियूंसीं। पहिरियों सभिनी खां पहिरियों नरेश जी गिफ्ट हुई, गिफ्ट जाम सुठी हुई, बर्थडे साईं जो, पर इहा गिफ्ट मुंहिंजे लाइ हुई। उन खां पोइ एक्चुअली जॾहिं मां मार्केट वई हुयमि त मां ईअं सोचियो हिकु शर्ट वठी ईंदमि साईं जे लाइ, पर जीअं वियमि मां त मूंखे हिकु न 10 शयूं पसंदि आयूं, पर हुन मां 6 वठी आयमि। त हिकु हिकु करे असां साईं खे उहो सरप्राइज़ ॾिनोसीं, त उहो बि साईं खे वणियो त भई हेॾियूं शयूं वठी आया आहिनि असांजे लाइ। और हीअ गिफ्ट जेका आहे ॾिसो, आहे गिफ्ट साईं जी, पर इहा मुंहिंजे लाइ ई आहे। माइक वठी आयो नरेश। इहा असां आइस्क्रीम जेका आहे घर में ठाही हुई, ॾिसो मां ईमानदारी सां हुनखे ॾियांसि थी पई नंढो कप, चए थो न तूं सुञी आहे, भई मूंखे नंढो कप ॾिनो अथई, वॾो कप खयों पाण। पोइ जॾहिं मां खाइण वियो, वेठो ख़तम ई न पियो थिएसि, हैवी लॻो, चई भई ख़तम ई नथो थिए पियो। मूंखे चवंदा आहिनि लालच बुरी बला। ही ईयरफोन्स मां दिलि सां ॾाढा वठी आयमि, छाकाणि साईं खे इहे ॾाढा पसंदि हुआ, उन्हनि जी चॉइस जा ई हुआ। त हिकु हिकु करे असां जीअं 6 गिफ्टूं मां ॿुधायूं, शर्ट्स, ट्राउज़र, पैंट सभु मिलाए करे मां 6 वठी आहियां। और ही जेके ईयरफोन्स आहिनि ॾिसण में एॾा प्यारा पिया लॻनि, हुननि जी शेप जेका हुई मूंखे वणे पई, पर ही चॉइस साईं जी हुई, मुंहिंजी न हुई आहे। और सभु असां गिफ्टूं ॾिनियूंसीं, सेलिब्रेशन कईसीं, मस्ती कईसीं। जान करे तुम तो दिल तोड़े जाते हो। विजय पापा। फ्रेंड्स सां जाम मस्ती करे बर्थडे सेलिब्रेट कयोसीं। नेक्स्ट डे ते असां गौशाला वियासीं साईं और मां, और उन खां पोइ वियासीं चालीहे जे मंदिर। उन खां पोइ वेंदासीं चालीहे जे मंदिर में
साईं जो आशीर्वाद वठण मुंहिंजे साईं जे लाइ। चालीहे जो पहिरियों ॾींहुं हो, सुबुह त मां पहिरियों गुड़िया सां वई हुयमि, पर वरी पोइ राति जो जेको आहे मां साईं सां गॾु वियमि, आशीर्वाद वरितोसीं। गुरमुख भैया पलव पातो। तारियूं हलाईंदा ज़ोरदार। मुस्कान भेण तारियूं हलाईंदा ज़ोरदार। हा असांजे सेठ जो जन्मदिन आहे, ख़ुशि रहनि आबाद। तारियूं हला भाई, वाह 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 वाह, बेड़ा ई पार, बेड़ा ई पार। हा सब ख़ुशि रहो, वधो वसो, जोड़ी जुग जुग जिए, ॿार बि ख़ुशि रहनि। मुस्कान भेण जा गरम मसाला जेके आहिनि उहे बि हलंदा रहनि, बेड़ा ई पार। ओके, वाह वाह, वियो वियो। त व्लॉग कीअं लॻो ज़रूर ॿुधाइजो। वरी मिलंदासीं ॿिए व्लॉग में। जय झूलेलाल।